अस्सलामुअलैकुम दोस्तों, जी त मां आहियां जो पंहिंजो ज़मीर जमली। अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त आज़म मेगल एतिरी शोहरत कीअं ऐं किथे कमाई। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते न त ज़मीर जमली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बेल निकिरंदो, बाक़ी काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो सिंध जो बहितरीन अदाकार आज़म मेगल 1990 सां ड्रामो स्टार्ट कयाई। आज़म मेगल केतरा ही ड्रामा केतरा ही फिल्म कया, पर इनके कंडन जी सेज में घणी शोहरत मिली। उन खां पोइ ही मशहूर थी चुको त पोइ उनखे वॾी इज्जत मिली। हिन ॿ पंहिंजा पुराणे ड्रामे में भी कम कयो उन पंहिंजा ड्रामे में भी इनखे वॾी शोहरत मिली इनखे वॾी इज्जत मिली। उन खां पोइ इन कंडन जी सेज में भी कम कयो, उन करे त इनखे इज्जत मिले इनखे वॾी शोहरत अञा मिले। उन खां पोइ दर्दन जो दरिया एलानी जंग खूनी माण्हू ॿिया केतरा ही ड्रामा हिन कया। आज़म मेगल इंटरव्यू में ॿुधाए चुको है त मां 50 ड्रामन खां भी मथे कम करे चुको आहियां। आज़म मेगल एक सिंध जो बेहतरीन अदाकार है। आज़म मेगल जो तालिक उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान सां आहे, जेको शहर डिक्रोशर में आहे, जेको शहर बदी में आहे। असांजो वीडियो अव्हांखे पसंद आयो हुजे तो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। खुदा हाफ़िज़।